बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीर सिरा प्रोग्राम वॉइस इट विद केटीएन न्यूज़ आहियां लैला निसार। नाज़रीन जीअं त ख़बर आहे तव्हांखे त मुल्क में मौशी हालात तमामु घणा संगीन थींदा वञनि पिया ऐं अहिड़ियुनि हालतुनि में जेकी असांजो नौजवान तबिको आहे उहो कुझु डिजिटल सॉल्यूशन्स जी तरफ़ डिजिटल हलनि जी तरफ़ निहारे पियो ऐं अॼु बि प्रोग्राम करण जो मक़सदु इहो ई आहे त बेरोज़गारी ऐं उन जा डिजिटल सॉल्यूशन्स तव्हां ताईं पहुचायूं। हिकु टर्म यूज़ कयो वञे थो गीग इकोनॉमी जे नाले सां। गीग मईशत हिकु अहिड़ी मईशत आहे या ओवरऑल जेकॾहिं टर्म खे वधीक मुंहिंजे प्रोग्राम में जेके एक्सपर्ट्स शामिल आहिनि उहे बि डिफाइन कंदा त घर वेठे कमाइण तव्हां डॉलर्स में कमाए सघो था। ऐं इन ई हवाले सां हिकु रिपोर्ट बि आहे मिनिस्ट्री ऑफ IT एंड टेलीकम्युनिकेशंस जी त 2022 वारे फिस्कल ईयर में माली साल में इन घर वेठे जेको नौजवाननि या माण्हुनि कमायो आहे त इहो $397 जी सूरत में साम्हूं आयो आहे। सो यानी इन मां खोड़ फ़ाइदा थी सघनि था। ऐं गॾोगॾु इहो बि प्रोग्राम में ॼाणींदासीं त IT जहिड़ो शोबो ख़ासि करे सिंध हुकूमत इन IT जहिड़े शोबे में छा इन्वेस्ट करे रही आहे ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं हिन वक़्त ताईं हुननि जूं अचीवमेंट्स रहियूं आहिनि। गॾोगॾु तव्हांखे सिंधी नौजवाननि सां बि मिलाईंदासीं त हू टेक्नोलॉजी जी जदीद दुनिया में कीअं पंहिंजो नालो मंडराए रहिया आहिनि। सो मां तारुफ़ कराईंदी हलां पई। मूंखे स्टूडियोज़ में जॉइन कयो आहे सिंध CM जी ख़ुसूसी सलाहकार इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ते तंज़ीला कमराणी साहिबा के तारुफ़ जो मोहताज न आहिनि। तंज़ीला साहिबा वॾी महिरबानी, अस्सलाम वालेकुम। तव्हां टाइम कढियो प्रोग्राम में शामिल थियो इन अहम मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ। ऐं ॿिए तरफ़ नाज़रीन असां तव्हांखे वेठल नज़र ईंदी असांजी यूथ जेका सिंधी नौजवान असीं ईअं चऊं त उहे कीअं पंहिंजो टेक्नोलॉजी जी दुनिया में नालो मंडराए रहिया आहिनि। ऐं तव्हांखे ॼाणे करे ख़ुशी थींदी त अॼु उहे ई असांजा एक्सपर्ट्स आहिनि ऐं उन्हनि खां असीं सॉल्यूशन्स ॼाणींदासीं त अॼुकल्ह ही जेको बेरोज़गारी जो दौरु आहे इन में डिजिटल सॉल्यूशन्स कहिड़ा आहिनि ऐं पंहिंजे सिंध सूबे खे असीं डिजिटली कीअं अपलिफ्ट करे सघूं था। ॿिए तरफ़ तव्हांखे वेठल नज़र ईंदा अरशद टालपुर साहिब जेके IT एंटरप्रेन्योर आहिनि ऐं गॾोगॾु खोड़ मल्टीपल स्टार्टअप्स जा फाउंडर आहिनि। खोड़ स्टार्टअप्स हुननि जेको आहे उन्हनि जा फाउंडर आहिनि जेके पाकिस्तान बेस्ड पे आहिनि ऐं US बेस्ड पे आहिनि। त उन्हनि खां ॼाणींदासीं उन्हनि जी कामयाबी जो सफ़र ऐं उन्हनि जी एक्सपर्टीज़ मां फ़ाइदो वठण जी बि कोशिशि कंदासीं। अस्सलाम वालेकुम अरशद, तव्हांजी वॾी महिरबानी त तव्हां जॉइन कयो, टाइम ॾिनो। ऐं टे तरफ़ नाज़रीन असांखे ज़ूम लिंक जे ज़रिए ऑनलाइन असां सां कुझु महिमान ॿिया बि आहिनि, यूथ आहिनि, नौजवान आहिनि। आयशा मेमण असांखे जॉइन कयो आहे, हैदराबाद खां तालुक़ु आहे पर उनखां बाद में आयशा कैलिफोर्निया मूव करे वई। पंहिंजी तालीम ऐं पंहिंजे टैलेंट जे बेसिस ते हू टेक्नोलॉजी जी दुनिया में भरपूर नालो मंडराए रही आहे। आयशा हिन वक़्तु सिस्को जे लाइ कमु करे पई कैलिफोर्निया में, जेका अमेरिकन बेस्ड मल्टीनेशनल डिजिटल कम्युनिकेशंस जी कंपनी आहे। उनखां अलावा बि हू काफ़िन ऑर्गेनाइज़ेशंस जूं बोर्ड ऐं एडवाइज़री मेंबर बि आहिनि। अस्सलाम वालेकुम आयशा, वॾी महिरबानी। उमेद आहे तव्हां ख़ैरियत सां हूंदा। तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां टाइम ॾिनो प्रोग्राम में। थैंक यू। वालेकुम सलाम जी। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे वकास कदीर सुमरो साहब। उहे बि हिकु टेक एंटरप्रेन्योर आहिनि, IT एंटरप्रेन्योर आहिनि। खोड़ उन्हनि जा बि अचीवमेंट्स आहिनि, स्टार्टअप्स जा CEO बि आहिनि, फाउंडर बि आहिनि। ऐं हिकु स्टार्टअप त उनजो तमामु घणो इंट्रस्टिंग आहे जेको आउं शेयर करणु चाहींदुसि supportcause.com जे नाले सां, जंहिंजे ज़रिए हू सोशल अवेयरनेस जेको आहे स्प्रेड कनि था, पखेड़नि था। ऐं हुननि जा 500,000 जेको आहे यूज़र्स बि आहिनि, जंहिंमें UNDP, US एम्बेसी, US गवर्नमेंट डिपार्टमेंट्स जेके आहिनि उन्हनि खे उनजे इन स्टार्टअप खे सपोर्ट कनि थियूं, उन कॉज़ खे सपोर्ट कनि थियूं। सो वकास तव्हांजी बि महिरबानी त तव्हां बि टाइम कढियो। ऐं सभिनी महिमाननि जी इजाज़त सां ऐं शुरूआति जेको आहे तंज़ीला साहिबा खां करणु चाहींदसि त हिन वक़्तु सिंध में असीं जंहिंखे डिजिटलाइज़ेशन चऊं था या असीं ईअं चऊं त जदीद टेक्नोलॉजी जी दुनिया, मैडम तंज़ीला असीं ॾिसूं था त प्रोग्रेस करे पई ॾाढी तेज़ी सां, त उते सिंध किथे बीठो आहे ऐं तव्हां वटि त एॾो ज़बरदस्त क़िस्म जो डिपार्टमेंट आहे जेके तव्हां हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो, हेड कयो पिया। छा थिए पियो IT जे डिपार्टमेंट में? ॾिसो, थैंक यू। तव्हां पहिरियों त KTN जी ऐं तमामु ज़्यादा शुक्रगुज़ार आहियां त हींअर मुंहिंजो पूरो डिपार्टमेंट जेको आहे सो इंफॉर्मेशन साइंस एंड टेक्नोलॉजी डिपार्टमेंट आहे। नॉर्मली उनखे IT करे कोड कयो वञे थो, बट हींअर असां कुझु स्टेप वरिता आहिनि ऐं असां इहो सोचे रहिया हुआसीं त छो जो हाणे उहो स्टेप मेच्योर थी विया आहिनि त असां कहिड़ी तरह सां हाणे हुनखे मीडिया कवरेज ॾियूं ऐं माण्हुनि ताईं उन ॻाल्हि खे पहुचायूं। ऐं मूंखे लॻे पियो त उहो राइट टाइम आहे जॾहिं तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो ऐं मूंखे ख़बर आहे त KTN जा ॾिसंदड़ ॿुधंदड़ पूरी सिंध में न सिर्फ़ु बल्कि पूरी दुनिया में मौजूदु आहिनि, त इहो सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो मैसेज जेको चाहियो पियो उहो सभु ताईं पहुची सघे। ॾिसो, पहिरियां असां सभिनी खे ख़बर आहे
त असीं 60% यूथ रखंदड़ मुल्क आहियूं बिल्कुलु ऐं असां चाहियूं था त असांजी जेके पॉलिसीज़ हुजनि असांजा स्टेप हुजनि उहे सभ खां ज़्यादा जेको फ़ाइदो पहुचाइनि हिन 60% खे अदरवाइज़ कुझु टाइम खां पोइ हीअ जेको असांजो ताक़त आहे असांजी स्ट्रेंथ आहे हीअ असांजी लाइबिलिटी बणिजी वेंदी हली जेकॾहिं असां यूथ खे प्रॉपर यूज़ न कयूं ऐं इन जे लाइ मौजूदा टाइम में जॾहिं असांजा इकोनॉमिक क्राइसिस बि मौजूदु आहिनि हिन टाइम में IT हिकु उहा फील्ड आहे जंहिंमें सभ खां ज़्यादा अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऐं उन्हनि अपॉर्चुनिटीज़ खे इस्तेमालु करे असां पंहिंजे यूथ खे ज़्यादा बहितर कारआमद बनाए सघूं था बाक़ी हिकु ॿी ॻाल्हि आउं पाण बि कंप्यूटर साइंटिस्ट आहियां बेसिकली मुंहिंजी एजुकेशन उहा आहे त कुझु असां मेजर स्टेप वरिता आहिनि कुझु पायलट प्रोजेक्ट्स आहिनि जेके आउं चाहींदसि त तव्हां खां जेको मौजूदा अॼु वेठा आहिनि यूथ वेठा आहिनि हू असांखे उन ॿुधाइनि ऐं ख़ुदि बि उन्हनि सां डिस्कस करणु चाहींदसि बिल्कुलु उन्हनि स्टेप्स ते बि ज़रूरु ॻाल्हि थींदी आहे जेके तव्हांजा पायलट प्रोजेक्ट्स हली रहिया आहिनि असां तव्हां खां ज़रूरु पुछंदासीं छो त इहो ई सबबु आहे जो असां तव्हांखे दावत ॾिनी आहे त उन्हनि प्रोजेक्ट्स ते या उन्हनि अचीवमेंट्स ते ॻाल्हि थी सघे अर्शद तव्हां हिकु IT एंटरप्रेन्योर आहियो टेक एक्सपर्ट आहियो तव्हांखे छा लॻे पियो त सिंध खे छो त असां बि तव्हांखे ज़ाहिर इन जे करे ई दावत ॾिनी आहे तव्हांजी एक्सपर्टीज़ मां फ़ाइदो वठी सघूं त सिंध खे आख़िर डिजिटली कीअं मथे कजे कीअं बुलंद कजे लेला मुझे ख्याल सां पंहिंजो सेकेंड या थर्ड एंड स्पेशली मिनिस्टर रैंक जे माण्हू सां पंहिंजो प्रोग्राम आहे यू वर ऑल्सो देयर आई वॉज ऑल्सो देयर ऐं तव्हांखे ख़बर त 3 सालनि खां लास्ट 3 years खां फ्रॉम गोइंग वन मिनिस्टर टू अनदर मिनिस्टर डूइंग वन प्रेज़ेंटेशन टू अनदर प्रेज़ेंटेशन त बाबा सिंध में IT बोर्ड ठाहियो मां सरप्राइज़ ऐं अमेज़ड आहियां एक्चुअली आई एम फीलिंग वेरी गुड त मां जॾहिं हींअर पहुतसि त मूंखे बैक एंड ते स्टूडियो ते मैडम तंज़ीला सां तव्हां ॻाल्हि थी रही हुई त हुन चयो त सिंध जो डिजिटल बोर्ड ठही चुको आहे अच्छा हुनजा मोल मता अञा उहे ॾिसणा ॿुधी वञो त कीअं थियो इहो हिकिड़ो तव्हां मूंखे सुवाल कयो सिंध छा थी करे इहो पहिरियों कमु कयो अथनि हा त इहा हिकिड़ी प्लेज़ेंट न्यूज़ आहे देरि आहे त दुरुस्त आहे त हालांकि ॿिया जाम असां खां अॻियां निकिरी विया आहिनि हाणे सिंध खे IT में ॾिसो IT हिकिड़ो एडाप्टेशन आहे हिकिड़ी चेंज ऑफ लाइफ आहे चेंज ऑफ वे ऑफ लाइफ आहे दुनिया भर जी इकनॉमीज़ में चेंज ऑफ वे थींदो आहे पहिरीं तव्हांजी एग्री इकनॉमी हुई को ज़मानो हुयो त जॾहिं उन दौर में अगरि तव्हां एग्रीकल्चर न लॻायो आहे ऐं नवनि तरीक़नि सां न लॻायो आहे तव्हां पोयां रहिजी वञो आहे उन खां पोइ इंडस्ट्रियल इकनॉमी आई ग्लोबली इंडस्ट्रियल इकनॉमी खां पोइ जॾहिं आई दुनिया में इंडस्ट्रियूं लॻियूं रॉ मटेरियल ठहियो सस्तो ठहियो माण्हू हज़ारनि जो रोज़गार पैदा थियो वे ऑफ लाइफ चेंज थी वियो हाणे स्पेशली 1999 मतिलबु 1999 जे .com बूम खां पोइ डिजिटल इकनॉमी वर्ल्ड ते पेनिट्रेशन वधाए छॾी पर हाणे अॼु जे दौर में जिते तव्हां वेठो जिते हर शइ IT सां रिलेटेड आहे तव्हांजो ही मुंहिंजो तव्हांजो ॻाल्हाइण ही ज़ूम लिंक ते असांजे जेके ॿिया पार्टिसिपेंट्स आहिनि उन्हनि जो अचणु उनखां अलावा ही प्रोग्राम टेलीकास्ट थियणु मतिलबु तव्हां यू जस्ट नेम इट अहिड़ी कहिड़ी फील्ड आहे जंहिंमें IT जी ज़रूरत न आहे या इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जे थ्रू उन फील्ड में पेनिट्रेट नथो करे सघिजे त बहरहाल रोज़गार जा हज़ारे डोमेस्टिकली ऐं इंटरनेशनली मौक़ा मौजूदु आहिनि ऐं असां वटि असां जहिड़ा मुल्क जेके थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ आहिनि जिते वॾे में वॾो मसइलो ई रोज़गार आहे पहिरियों रोज़गार आहे हिकिड़ो अनएम्प्लॉयमेंट उनखां ॿियो वॾो मसइलो आहे जिते असांजा इकनॉमिस्ट बि नथा सोचनि उहो अंडर एम्प्लॉयमेंट हाणे अॼु जे दौर में अगरि तव्हां कंहिंखे 25,000 रुपीज़ पर मंथ ॾियो था त दैट इज़ कॉल्ड अंडर एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयड त आहे उहो बज़ाहिर पर हुनजी सैलरी मां हुनजो घर ख़र्च नथो हली सघे हुनजो गुज़ारो नथो हली सघे त इन्हनि अंडर एम्प्लॉयमेंट ऐं अनएम्प्लॉयमेंट ॿिन्ही जो हल छा आहे ॿिन्ही जो हल आहे त तव्हां वटि पैसा तव्हांजी इकोनॉमी में ॿाहिरां खां पैसा पंप थियनि तव्हांजी मईशत में ॿाहिरां खां पैसा अचनि तॾहिं तव्हांजी मईशत ॿाहिरां खां पैसा अचनि तॾहिं मईशत मज़बूत थींदी बिल्कुलु असां वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई हथियार आहे उहो असां पंहिंजो टैलेंट ऐं सर्विसिस ॿाहिरि सेल करे सघूं था सर्विसिस पंहिंजूं ॿाहिरि सेल करे सघूं था बिल्कुलु असांजो बुनियादी सवाल इहो आहे वकास तव्हांजी तरफ़ां अचणु चाहींदसि जेको बुनियादी सवाल असां पंहिंजे प्रोग्राम में रखणु चाहियूं था तव्हांजी एक्सपर्टीज़ मां फ़ाइदो वठणु चाहियूं था हिन वक़्तु तव्हांखे खोड़ सिंधी नौजवान ॾिसी रहिया आहिनि ॿुधी रहिया आहिनि त अॼुकल्ह अनएम्प्लॉयमेंट तमामु वधी वई आहे बेरोज़गारी ऐं जीअं सवेरा चयो त बुनियादी सवाल इहो आहे त तव्हां मां सिखूं ऐं कुझु सॉल्यूशन्स मिलनि त अॼु जे हिन बेरोज़गारी वारे दौर में कहिड़ा डिजिटल सॉल्यूशन्स थी सघनि था नौजवाननि जे लाइ जी वकास जी लेला थैंक यू सो मच सभ खां पहिरियों जीअं तव्हां ॿुधायो त टॉलबर्ट साहब जीअं ॿुधायो त पहिरियों दौर हुयो जीअं एग्रीकल्चर इकोनॉमी हूंदी हुई जंहिंमें लेट्स से जेकॾहिं तव्हां हुन में शयूं न कंदा हुया त यू वर लाइक वीक कंट्री ऐं जेको एग्रीकल्चर में स्ट्रॉन्ग थी वेंदो हुयो त उहो अॻिते थी वेंदो हुयो उन खां पोइ काफ़ी दौर अची विया त हिन वक़्तु जेके असां ॾिठूं त डिजिटल इकोनॉमी जे अंदरि बि फर्दर जीअं नॉलेज इकोनॉमी आहे हिकिड़ो जेको मुंहिंजो स्पेशलाइज़ेशन आहे जंहिंजे अंदरि मां चवंदो आहियां त हाणे तव्हांखे कंहिं इंफ्रास्ट्रक्चर हिसाब बिल्डिंग्स या यूनिवर्सिटीज़ लॻाइण जी ज़रूरत न आहे इन अनएम्प्लॉयमेंट खे घटि करण लाइ
तव्हांखे ज़रई या अच्छा वकास माज़रत मां तव्हांखे इंटरफेयर कंदसि, तव्हां नॉलेज इकोनॉमी जो नालो खयो ऐं चाहींदसि त तव्हां व्यूअर्स जे लाइ उनखे डिफाइन बि कयो। अच्छा, नॉलेज इकोनॉमी कीअं आहे या गिग इकोनॉमी आहे, ॿ टे टर्म्स आहिनि। जीअं हिकिड़ो डिजिटल इकोनॉमी आहे जंहिंमें तव्हां डिजिटल स्किल्स घर वेठे शिकागो में लड़काणे में वेही करे तव्हां कंहिं अमेरिका जे लाइ कंहिं माण्हू खे ज़ूम जे थ्रू तव्हां फ्रीलांसिंग सर्विसिस ॾिनी, उहा कॉन्टेंट राइटिंग बि थी सघे थी जेकॾहिं तव्हां एम ए इंग्लिश कई आहे मिसाल जे तौर ते, ऐं उहा त एम ए इंग्लिश तव्हां वटि नॉलेज आहे पर तव्हांखे ख़बर न आहे हुनखे छा कजे। जेसिताईं तव्हां चवंदो मूंखे गवर्नमेंट नौकिरी न मिलंदी या लेक्चरशिप न मिलंदी या JST BST न मिलंदी, तेसिताईं मां वांदो वेठो हूंदुसि। जीअं मैम बि ॿुधायो तंज़ील असां त उहे माण्हू लाइबिलिटी था थींदा वञनि जेकॾहिं असां हुननि लाइ कुझु न कयोसीं त। पर उन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं 4 साल हिकिड़ो माण्हू लॻाए चुको आहे, एॾी नॉलेज बि अथसि, हर शइ आहे, इंफ्रास्ट्रक्चर बि आहे। सेंट्रल गवर्नमेंट जे हिसाब सां ॾिठूं त माना हेतिरा यूनिवर्सिटीज़ इदारा आहिनि, हेतिरो जेको असांजो इंफ्रास्ट्रक्चर आहे, हेतिरो स्टाफ आहे, एम्प्लॉइज़ आहिनि, बट द थिंग इज़ नाइट हाउ कैन वी क्रिएट अपॉर्चुनिटीज़ आउट ऑफ दिस नॉलेज। त हुन नॉलेज खे करण लाइ कुझु गवर्नमेंट लेवल ते बि इनिशिएटिव थींदा आहिनि, पॉलिसीज़ मेकिंग थींदियूं। मिसाल जे तौर ते हुन नॉलेज खे कीअं मोनेटाइज़ कजे, हुन मां कीअं पैसनि में कन्वर्ट कजे ऐं हुनखे कीअं इंडस्ट्री ऐं अकेडमिया खे पाण में कनेक्ट कजे। ठीकु आहे, त हिकिड़ो ॿियो टर्म इहो बि थींदो आहे त लेट्स से यू डोंट हैव टू क्रिएट सम कंपनीज़ और सम इंफ्रास्ट्रक्चर्स और बिल्डिंग्स और इवन डिपार्टमेंट्स इन द गवर्नमेंट ऑफ टू यूज़ दिस फॉर नॉलेज इकोनॉमी। इन में हूंदो त तव्हां बेसिकली यू इंट्रोड्यूस सम रिफॉर्म्स और यू इंट्रोड्यूस सम पॉलिसीज़। जी वकास कोशिश करे सिंधी ॻाल्हायो जीअं सम्झ में अचे असांजे ॾिसंदड़नि खे। जी जी इट्स ओके। सॉरी फॉर दिस। इन में ईअं त जेकॾहिं जेतिरो असांजो टैलेंट आहे, असां वटि ख़बर आहे त असां वटि कहिड़ो टैलेंट आहे, उन्हनि जो जेंडर ग्रुप लेट्स जे फीमेल्स आहिनि, अलर्ट फीमेल्स जेके शायदि कराची नथी वञी सघनि नौकिरी जे लाइ, पर हिकिड़ी नॉलेज आहे। हाणे हिन नॉलेज खे कीअं पैसनि में कन्वर्ट कजे, उन जे लाइ कुझु पॉलिसीज़ थी सघनि थियूं। मिसाल जे तौर असां हुनखे ई रोज़गार जी तरफ़ वठी वञूं। ठीकु आहे, असां हुनखे चऊं था घरु वेठे छॾो, तव्हांखे इंग्लिश सुठी अचे थी, तव्हां पंहिंजे इंग्लिश खे सेल कयो। ठीकु आहे, हितां घरु वेठे तव्हांखे अमेरिका जे माण्हू जे लाइ प्रूफ रीडिंग कयो था, कॉपी राइटिंग कयो था, कॉन्टेंट राइटिंग कयो था। ठीकु आहे, त तव्हांखे हिकिड़े आर्टिकल जा $10-20 मिली था वञनि। ठीकु आहे, ॾींहं में तव्हां 2-3 कलाक लॻायासीं त तव्हां पंहिंजी नॉलेज खे कन्वर्ट कयो इकोनॉमी जी सूरत में। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ठीकु आहे, हिकिड़ो इहो सॉल्यूशन अची वियो त पंहिंजी नॉलेज खे जेका तव्हां वटि डिग्री आहे ऐं तव्हां हुन में सम्झो था त डिलीवर करे सघो था, त उनजे ज़रिए तव्हांखे बजाए जेकॾहिं तव्हां इंतज़ारु वेठा कयो था त मुंहिंजी सरकारी नौकिरी कॾहिं लॻंदी, तव्हां इंटरनेट जो सही इस्तेमालु करे उन मां पैसा या उहे बि डॉलर्स में कमाए सघो था। सही चवां थी मां वकास? बिल्कुलु। हाणे इहा ई पॉइंट असां हलूं था आयशा ॾे ऐं उनखां बाद मां तव्हां ॾे बिल्कुलु वरी वापसि ईंदसि। आयशा, तव्हांजी तरफ़ां वञणु चाहींदसि। समूरी गुफ़्तगू तव्हां ॿुधी रहिया आहियो ऐं हिकु हैदराबाद जी छोकिरी जेको आहे कैलिफोर्निया वञी पहुचे थी ऐं एॾी वॾी मल्टानेशनल कंपनीअ में कमु करे थी। पहिरियों त तव्हांजो थोरो असां बैकग्राउंड बि ॼाणणु चाहींदासीं। असांजी ॾिसंदड़ जेके सिंध जूं नियाणियूं आहिनि, तव्हां मां यकीनन इंस्पायर थींदियूं, उन्हनि जे लाइ बि कुझु चओ त हू कीअं अॻिते अची सघनि थियूं टेक्नोलॉजी जी दुनिया में ऐं पोइ कुझु सॉल्यूशंस बि असांखे। बिफोर आयशा कुझु चवे, मां चवंदो आयशा वी आर प्राउड ऑफ यू। यस वी आर डेफिनेटली। जी आयशा। थैंक यू अदा, महिरबानी। थैंक यू लैला, तव्हां मूंखे दावत ॾिनी इन प्रोग्राम में। मूंखे इलाही ख़ुशी थी सभिनी पैनलिस्ट जे पर्सपेक्टिव्स खे ॿुधी करे, त पाण सभिनी खे इलाही फ़िक्र आहे सिंध जे यूथ जी। ऐं इहा ॻाल्हि तव्हां इहो नोट करे था सघो त ओवरसीज़ पाकिस्तानी थी करे असां सभिनी खे सिंध जे यूथ जी इलाही फ़िक्र आहे। त इहो डिजिटाइज़ेशन ऐं जेको पाण इहो मौज़ू रखियो आहे अपस्किलिंग या रीस्किलिंग ऑफ यूथ, इहो जेको ख़ाली पाकिस्तान में ई यूनिक हिकिड़ी ॻाल्हि कोन्हे, इहो सॼी दुनिया में इहो रुझान हले पियो त माण्हू खे पंहिंजो टेक्निकल स्किल्स खे एडवांस करणु खपे। असां जेका करियर में लॻा पिया आहियूं, इवन जॉब्स करूं पिया, असांखे पंहिंजी स्किल्स खे बि डेवलप करणो आहे। इन दुनिया इलाही तेज़ी सां तब्दील थिए पई, जेको डिजिटल ट्रांसफॉर्मेशन अची वियो आहे। हाणे इहो जेको कमु आहे काफ़ी देरो इहो ऑटोमेटेड थी वेंदो। त अगरि सॼी शयूं अगरि मशीन्स करणु लॻंदियूं या इहा इलाही शयूं जी ChatGPT नई हिकिड़ी ॻाल्हि आई आहे, डेवलप थी वई आहे, त उन सां इलाही सारो कॉन्टेंट ऑलरेडी क्रिएट थिए पियो। त इहो पाण खे हिकिड़ो अलॻि हिकिड़ी अपॉर्चुनिटी लॻे पई त पाण जेको फोकस करूं था अपस्किलिंग जो डिजिटल जेको यूथ जे लाइ, पर इन नज़रिए सां बि करूं त पाण को वधीक अहिड़ी अपस्किलिंग करूं जेको न्यू डिजिटल ट्रांसफॉर्मेशन जे दौर में बि कमु अचनि। ऐं इंटरम जे लाइ बि पाण खे हिकिड़ी स्ट्रैटेजी खपंदी। त इहो लॉन्ग टर्म हिकिड़ो पाण जे लाइ हिकिड़ो प्रोजेक्ट आहे जेको पाण ते कमु करणु खपे। ऐं सॼी दुनिया हिन महिल गुज़रे पई, त पाण खे इलाही अपॉर्चुनिटीज़ नज़र ईंदियूं सिंध जे लाइ। ऐं थोरो पंहिंजो बैकग्राउंड ॿुधायो त मूंखे हिते कैलिफोर्निया में 25 साल थी विया आहिनि ऐं हिते आईसि पंहिंजे स्कूलिंग जे दौरान। त हिते रही करे सिलिकॉन वैली में टेक्नोलॉजी सां लिंक थियणु हिकिड़ो करियर चॉइस ई आहे जेको वधीकतर तव्हांखे हिते सभु टेक्नोलॉजी सां ई लिंक्ड लॻंदा।
ऐं काफ़ी हिते अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऐं हाणे त दुनिया भर में इहे अपॉर्चुनिटीज़ आहिनि जो सभिनी माण्हुनि खे इहो हिकिड़ो लिंक मिली थो सघे त तव्हां अहिड़े के कंपनी या अहिड़े के प्रोजेक्ट ते कमु करो जंहिंजो इफेक्ट या एतिरी एडवांसमेंट आहे जेको हिते सिलिकॉन वैली में कमु थिए पियो। ठीकु आहे, बिल्कुलु। ऐं तव्हांखे असां इन ॻाल्हि ते बि अप्रिशिएट कंदासीं त तव्हां उतां वेही करे बि सिंध जे लाइ कमु कयो पिया। खोड़ तव्हां अहिड़नि डिजिटल प्लेटफॉर्म सां एसोसिएटेड आहियो जिते तव्हां सिंधी नौजवाननि जी इस्लाह कयो पिया। सो तव्हां ॾे आउं वरी वापसि ईंदसि, पर अगेन हाणे जेको आहे तंज़ीला साहिबा ॾे मूंखे वञिणो पवे थो। ऐं जीअं तंज़ीला साहिबा शुरू में चयो त हू कुझु स्टेप्स वठनि थियूं, छो त IT जे लाइ जीअं अरशद बि चयो त IT अॼुकल्ह जी जेको तेज़ी सां ई दौर असांजो प्रोग्रेस करे पियो उते IT आहे, टेक्नोलॉजी आहे। सो तंज़ीला साहिबा कहिड़ा क़दम तव्हां खणो पिया या डिजिटल ट्रांसफॉर्मेशन जी तरफ़ कीअं तव्हां वञो पिया? फर्स्ट आई एम वेरी मच हैप्पी दैट सिंध गवर्नमेंट ऑन राइट ट्रैक। अच्छा, सीधे रस्ते ते आहे, सही दुरुस्त बिल्कुल। अच्छा, सीधे रस्ते ते आहे, दुरुस्त रस्ते ते आहे। जेके टालपुर साहब या असांजा जेके यूथ आहिनि हुननि खां जेको इनफैक्ट हाणे ही यूथ तव्हां सां डिसएग्री करण वञे पई, जेका मतलब फीडबैक मिली हुन मूंखे तमामु ज़्यादा ताक़त ॾिनी आहे। एक्चुअली मूं तव्हांखे चयो त कुझु कम जेके असां कया आहिनि उहे असां तव्हां सां शेयर कयूं। इन द मंथ ऑफ कमिंग मई असां स्टार्ट करणु पिया वञूं। असां पंहिंजो पेपर वर्क कंप्लीट करे छॾियो आहे। मई ऐं डेट सिर्फ़ु लॉक नथी कयां, तव्हां मंथ मई लॉक करे सघो था। त असां 4500 जेके यूथ आहे उनखे ट्रेन करणु वञूं पिया। अॼु ही ट्रेनिंग 2 क़िस्म जी हूंदी, ठीकु आहे। ही पायलट प्रोजेक्ट तौरु असां स्टार्ट कयो आहे। हिकु हिन जी ब्रिज ट्रेनिंग जो असां हुनखे नालो ॾिनो आहे, ब्रिज ट्रेनिंग। जी, छो ब्रिज? छो जो मूं शुरू में चयो त आउं ख़ुदि कंप्यूटर साइंस जी स्टूडेंट रही आहियां ऐं मूं नोट कयो त जेका असांजी यूनिवर्सिटीज़ गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़ जो जेको कोर्स आहे हू मार्केट बेस्ड न आहे। असां जॾहिं आउं यूनिवर्सिटी में पढ़ंदी हुअसि त मुंहिंजी डिग्री जो लास्ट जेका आहे सा C लैंग्वेज आहे। सभई सम्झनि था लैंग्वेज इन लाइ चयमि जो माइट बि कुझु ॿुधंदड़ जेके नॉन टेक्निकल हुजनि, लेकिन मुंहिंजो फाइनल प्रोजेक्ट जावा एप्लेट में ठहियलु आहे, ठीकु आहे। सो उहो इन करे जो आउं गॾोगॾु प्राइवेट इदारनि में ट्रेनिंग बि कंदी रही हुअसि, बट मुंहिंजूं कुझु फ्रेंड्स मुंहिंजे क्लास फेलोज़ हू प्राइवेट इदारा अफोर्ड न करे सघिया पे। सो इन करे असां मार्केट सां उहो गॾु न हली सघिया पे। असांखे लॻो त जॾहिं असां पंहिंजे गवर्नमेंट सां गॾु शेयर कयो ऐं ॾिठो त गवर्नमेंट जो टारगेट यूथ खे बिल्कुलु अपडेट रखण जो आहे, त असां उहे ट्रेनिंग्स असां कराइण पिया वञूं। ही जेको असांजो ब्रिज प्रोग्राम हूंदो उहे ट्रेनिंग्स हूंदियूं जेके अपडेटेड मेटावर्स लाइक ब्लॉक चेन, हू जेके यूनिवर्सिटीज़ में इहे सिंध जी सभिनी गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़ में स्टार्ट थींदो। हिन खे सिर्फ़ु 6, 7 ऐं 8 सेमेस्टर जा ॿार जेके आहिनि हू टच करे सघंदा, मतिलबु उनखे उन मां सिखी सघंदा। ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजा पार्टनर हूंदा जेके ट्रेनिंग कराए रहिया आहिनि, छो जो सॼो कुझु फाइनल थी वियो आहे, उन में हू उन्हनि खे मार्केट सां गॾु उन्हनि खे कनेक्ट बि कंदा, ठीकु आहे, इंडस्ट्री सां गॾु उन्हनि खे कनेक्ट बि कंदा। त हाणे सिंध जे जेके गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़ में IT रिलेटेड ॿार IT डिपार्टमेंट मां निकिरी 10 या 15 हज़ार जी नौकिरी न ॻोल्हींदा, बल्कि उहे नौकरियूं ॾियण जहिड़ा थी वेंदा हलिया। छो जो ऑलरेडी 6, 7, 8 सेमेस्टर जे ॿार खे ख़बर हूंदी त मूंखे कहिड़े कोर्स में वञिणो आहे। आइदर मूंखे मोबाइल डेवलपमेंट कोर्स करिणो आहे ऐं उनखां पोइ मूंखे कहिड़ी क़िस्म जी इंडस्ट्री सां कनेक्ट थियणो आहे। 6, 7 सेमेस्टर वारा ॿार कहिड़ी बि यूनिवर्सिटी सां तालुक गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़, ओनली गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़, ओनली ऑल गवर्नमेंट यूनिवर्सिटीज़ ऑफ सिंध। ऐं हुननि जी ग्रेजुएशन या मतलब खैर डिग्री उन्हनि जी कहिड़ी बि हली रही हुजे? नो, दे मस्ट बी 6, 7 and 8 सेमेस्टर ऑफ IT रिलेटेड सब। अच्छा, ठीक है। IT में माइट बी सॉफ्टवेयर डेवलपर हुजनि या हू IT जे लाइ कोई बि हार्डवेयर सां कोई, छो जो तक़रीबन 8 कोर्सेज आहिनि, ठीकु आहे न, जेके मार्केट रिलेटेड आहिनि, जेके उन मां चूज़ कंदा। देन सेकेंड ॿियो हिकिड़ो असां वटि आहे यूथ जेको साइलोज़ में वियो आहे, लाइक मी, मुंहिंजो कोई मतिलबु क्लास फेलो आहे जेको पढ़ी चुको आहे लेकिन उनखे अञा ताईं जॉब न मिली। कोई इंटरमीडिएट मैट्रिक पास यूथ आहे जेको ॾाढो टैलेंटेड आहे, हुनखे मार्केट बेस्ड ट्रेनिंग, दैट्स कॉल्ड द बूट कैंप।
असां उनखे बूट कैंप चयो आहे उहा तव्हां ॾियो पिया उहा मई में ये ॿई मई में मई में स्टार्ट थियनि छो जो असांजा कमु डॉक्यूमेंट असां पूरो करे चुका आहियूं हाणे असां सिर्फ़ु रमज़ान जे करे असां रुकिजी वियासीं ठीकु आहे अच्छा ही ॿई प्रोजेक्ट्स तव्हांजा ॾाढा ज़बरदस्त साउंड कनि था तॾहिं मूं चयो त सिंध गवर्नमेंट ऑन राइट पर ही जेके टई असांजी यूथ नौजवान वेठा आहिनि अक्सर करे हूअं बि जनरली आऊं चवां त ॾाढियूं शिकायतूं रहियूं आहिनि उन्हनि खे IT जे शोबे सां त सिंध हुकूमत जेको आहे इन्वेस्ट न पई करे ऐं हुननि वटि का प्लैनिंग कोन आहे त अॼु ख़ैर तव्हां आम्हूं साम्हूं थी चुका आहियो ही बि पंहिंजो यंग एक्सपर्ट्स वेठा आहिनि त आख़िर हिननि जा कंसर्न्स बि ॿुधी था वठूं अर्शद छा कंसर्न्स आहिनि छो तव्हां सां बि खोड़ दफ़ा ॻाल्हि थी आहे त छो तव्हांखे लॻे पियो त प्लैनिंग न आहे या हाणे मैडम जेके प्रोजेक्ट्स ॿुधाया त काफ़ी ज़बरदस्त साउंड कनि था पहिरीं ॻाल्हि त इहे सभु शयूं जी पहिरीं IT बोर्ड वारी ॿुधीसीं वरी ही ब्रिज जो प्रोग्राम ॿुधोसीं बिकॉज़ दीज़ आर द थिंग्स वी आर एडवोकेटिंग देम सिंधी अर्शद इहे उहे शयूं आहिनि जेके असां पोइ 2-3 सालनि खां हिनखे लिखत में बि ॾेई रहिया आहियूं प्रोजेक्ट में ॿुधाए बि रहिया आहियूं बहरहाल देर जी मूं चयो देर आहे दोस्त आहे त इहा ॻाल्हि हाणे थोरी घणी थी आहे त सुठी ॻाल्हि आहे पर अगरि सिंध गवर्नमेंट ट्रैक ते सिंध गवर्नमेंट जी गाॾी न आहे सिंध गवर्नमेंट जी गाॾी जो हिकिड़ो टायर हो कॾहिं कॾहिं ट्रैक ते चढ़ी वेंदो आहे वरी वापसी लही वेंदो आहे सभिनी इशूज़ वारा बिकॉज़ हिकिड़ी उनमें मां एज़ ए पर्सन ॻाल्हि कोन पियो कयां छो त हर डिपार्टमेंट में हर इदारे में माण्हू सुठा बि हूंदा आहिनि ऐं माण्हू विजनरी बि हूंदा आहिनि ऐं माण्हू विजनरी कोन बि हूंदा आहिनि पर असां वटि जेको पॉलिटिकल निज़ाम आहे जंहिंमें असांजे जेके 80% मेंबर्स जेके वेठा आहिनि जिन जी ताक़त पंहिंजे क़बाइली चीफ्टेन हुजण मां अचे थी जिन में हिकिड़ी वॾेरकी ज़हनियत आहे जेके पाण मां चवंदुसि त पढ़िया लिखिया इलिटरेट आहिनि त उहे जेके माण्हू वेठा आहिनि त उन्हनि जी जेका पॉलिसी आहे उन पॉलिसी जे हवाले सां उहे जेके पढ़िया लिखिया इलिटरेट माण्हू वेठा आहिनि उन्हनि जी जेका पॉलिसी आहे त उन्हनि पॉलिसी में ख़ासि तौर ते मैडम तंज़ीला वेठी आहे त अहिड़ा माण्हू जेके मिडिल क्लास जे अॻियां अचनि पिया उन्हनि माण्हुनि जे लाइ रस्ता ठाहिण बि ॾुखिया हूंदा आहिनि ऑनेस्टली स्पीकिंग त बहरहाल जे अगरि इहो थिए पियो त पहिरीं ॻाल्हि त सुठी ॻाल्हि आहे पर इन जा बि लवाज़मात ॾिसणा पवंदा छो त असां वटि जेके बि इन खां पहिरीं जी मां बैक एंड ते ॻाल्हि पई कई त बेनज़ीर भुट्टो जो जेको यूथ प्रोग्राम थियो उनमें बि IT जा कोर्सिस हुया बहरहाल उनखां पोइ तव्हांजा शायदि हींअर ई ॿी मिनिस्ट्री बि जेका यूथ मिनिस्ट्री आहे उन सखर डिवीज़न में बि अनाउंस कयो आहे त 3-4 हज़ार माण्हुनि खे उहे बि शायदि ट्रेन कराइनि पिया पर हाणे ॾिसणो इहो आहे त इन्हनि जा नतीजा कहिड़ा था अचनि छो त असां वटि सिंध गवर्नमेंट वटि इहो बि हिकिड़ो मसइलो आहे त असांजे पंहिंजे जेके कराइण वारा प्रोजेक्ट आहिनि उनजी पंहिंजी कैपेसिटी न आहे मिसाल वठो गवर्नेंस जो प्रोजेक्ट हले थो मलीर डिस्ट्रिक्ट में राइट नाउ दे आर वर्किंग ऑन इट एज़ अ पायलट केस ऐं उनखां पोइ 29 ज़िलनि में इम्प्लीमेंट कंदा उहो गवर्नेंस जो प्रोजेक्ट हैंड्स जहिड़े NGO खां कराइनि पिया हाणे मतिलबु सम्झ में इहा ॻाल्हि कोन थी अचे त जेको माण्हू जंहिं माण्हू जो खीर जो दुकान हुजे उहो माण्हू टायरूं ठाहींदो हुजे गाॾी बि ठाहींदो हुजे त इहे खोड़ सारा सिंध गवर्नमेंट जो जेको सॼो स्ट्रक्चर ठहियलु आहे मतिलबु जेकर पॉज़िटिवली न वञे पियो त सुठी ॻाल्हि आहे पर ओवरऑल असां वी आर डिससेटिस्फाइड ठीकु आहे ओवरऑल तव्हां डिससेटिस्फाइड आहियो मुंहिंजी हले बि पंहिंजे नौजवान जा कंसर्न्स ॿुधी वठूं था वकास तव्हांखे लॻे पियो त प्लैनिंग आहे या जेके हाणे मैडम पायलट प्रोजेक्ट्स जी ॻाल्हि कई उहे सुठा साउंड कनि था या माज़ी में अहिड़ा मिसाल मिलनि था जो हिन वक़्तु जेकी तव्हां जहिड़ी पढ़ी लिखी यूथ आहे उहा मायूस नज़र अचे थी त सिंध हुकूमत टेक्नोलॉजी में इन्वेस्ट न पई करे जी छा कंसर्न्स आहिनि तव्हांजा I think first of all it is very nice खुशी थी मूंखे ॿुधी करे त there is some कोई प्रोग्राम्स आहिनि ऑलरेडी थिंकिंग हले पई वर्किंग हले पई ऐं जेका मैम तंज़ीला ॿुधायो त असांजा 2-3 मतिलबु इट साउंड्स तमामु सुठो पियो लॻे ॿुधी करे बाक़ी हाणे मेन शइ आहे त हुनजो रोड मैप छा आहे क्या एक्शन आइटम्स कहिड़ा आहिनि कहिड़े तरीक़े सां उहे 4500 माण्हुनि खे ट्रेन कंदा उनखे ट्रेन करण वारा माण्हू केरु हूंदा छा उन्हनि खे पाण खे फ्रीलांसिंग जी ख़बर आहे त फ्रीलांसिंग थींदी कीअं आहे $200 घर वेठे कीअं कमाई पवनि या हिकिड़ो छो त मां हिन जे लाइ ॾिजां मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो आहे तव्हां जेको इंट्रोडक्शन बि ॿुधायो शुरू में त सपोर्ट कॉज जो जीअं तव्हां ॿुधायो त मुंहिंजो एक्चुअली एक्सपीरियंस जीअं नॉलेज इकोनॉमी जे 5 सालनि खां आहे ऐं मां KPK गवर्नमेंट सां KPIT बोर्ड सां बि MOU साइन कयो आहे 1 लख नौजवाननि खे ट्रेन करणु पिया चाहिनि ऐं असां हुन में स्ट्रेटेजिक तौर ते पार्टनर्स हुयासीं असां 1 लख IT नौजवान उन्हनि खे IT स्किल ॾेई करे $200-300 कमाइणु सेखारिणो हुयो दिस वॉज द मिशन ऑफ KPK गवर्नमेंट बट उहो अॻिते हली तव्हांखे ख़बर आहे जेको पॉलिटिकल रीज़न्स थींदा आहिनि ब्यूरोक्रेसी हूंदी आहे तमामु घणो लॉन्ग चेन ऑफ कमांड्स हूंदी आहे दैट प्रोजेक्ट गॉट फेल्ड ठीकु आहे मुंहिंजे ख़्याल में 8 अरब रुपयनि जो प्रोजेक्ट हुयो कोई एंड आई वॉज बजट्स अप्रूव न थिया गवर्नमेंट चेंज थी वई वॉट एवर इट इज़ त मां पियो चवां त हिनखे हिकिड़ो लॉन्ग टर्म विजन खे शॉर्ट टर्म एक्शनेबल अचीवेबल टाइम बेस्ड मिशन्स में जेकॾहिं असांखे नज़र ईंदो देन वी कैन गिव एज़ अ स्ट्रेटेजिक कोई फीडबैक ॾेई सघूं था त असांजे ख़्याल में हीअ करेक्शन थी सघे थी यानी ही प्रोजेक्ट्स में इम्प्लीमेंटेशन तव्हां वटि हिकु ऑलरेडी मिसाल आहे त तव्हां KPK गवर्नमेंट सां कयो हिकु MOU साइन कयो ऐं उहो बाद में इम्प्लीमेंट ई न थियो जी आयशा तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदसि तव्हांजा कंसर्न्स कहिड़ा आहिनि जेकॾहिं प्लैनिंग तव्हांखे नज़र अचे पई सिंध हुकूमत में इन हवाले सां या न
आई थिंक लैला इहो ख़ुशि ॻाल्हि आहे त माण्हू ॿुधी करे सोचे पियो त इहे इमर्जिंग टेक्नोलॉजीज़ जो कमु हले पियो सिंध जेको ऑफर कंदो सिंध हुकूमत जे तरफ़ां सभिनी यूनिवर्सिटीज़ में इन्हनि सां इलाही रुझान वधंदो इलाही अवेयरनेस वधंदी पर जेको कन्वर्जन है टू द एक्चुअल अर्निंग राइट एक्चुअल जॉब पहिरीं माण्हू अगरि उन ते बि फोकस करे आई गेस गॾोगॾु त उन्हनि जूं अपॉर्चुनिटीज़ काफ़ी ऑलरेडी आहिनि जेके हलनि पियूं ऐं जेको तव्हां ॾिसो अगरि सांगड़ में बि या सेवण में बि या सखर में हर हंधि माण्हू जंहिंसां बि कनेक्ट थिए थो आउं त ख़ैर ॿाहिरि वेठी आहियां पर पोइ बि आउं जेको लिंक्डइन जे थ्रू या कंहिंसां कनेक्ट थियां थी अगरि किन प्लेटफॉर्म्स जे थ्रू सिंधी यूथ जे लाइ त ऑलरेडी इलाही सुठो कमु हुते हले पियो नंढियूं लैब्स आहिनि नंढा क्लासरूम्स आहिनि माण्हू पंहिंजे घरनि में कमरनि खे कन्वर्ट करे उहा फ्रीलांसिंग ट्रेनिंग ॾियनि पिया छो न त पाण उन्हनि खे बि एज़ अ पार्टनर रखूं ऐं उन जे उहो जेको ऑलरेडी MVP प्रूव आउट थी चुकियो आहे त इहो एक्चुअली कमु करे पियो उनखे बि इनकॉर्पोरेट करे उनमें मोमेंटम वधायूं त हिकिड़ी ॻाल्हि हूंदी त ख़ाली फ्रीलांसिंग खे अर्निंग थी वञे जीअं अगरि पाण मैज़लो जी लेवल ऑफ हायरकी ॾिसूं अगरि माण्हू जो रोज़गार ई न हूंदो न त पोइ ॿियो कुझु माण्हू के ॻाल्हि ते फोकस कोन करे सघंदो ख़ाली नॉलेज गेन करे पर अप्लाई करण जी अपॉर्चुनिटी न मिले इहो इलाही वॾो वधीक ॿियो बुहरान थी वेंदो बुहरान त हाणे पाण खे पहिरीं हिकिड़ो सर्वाइवल अगरि पाण बेसिक लेवल ई अगरि ॾेई छॾियूं यूथ खे हिकिड़ो चैनल हिकिड़ो मीडियम ॾेई छॾियूं टू अर्न एंड बी सेल्फ सफिशिएंट त पोइ हू क्रिएटिविटी ऐं इनोवेशन जी तरफ़ वधंदा छो न वधंदा इंशाल्लाह ठीक है बिल्कुल तमाम अहम गाल कई तो बेसिकली उन्हनि खे तव्हां जेकॾहिं रोज़गार न हूंदो त माण्हू कीअं अॻिते वधी सघंदो या कीअं ॿियनि शयुनि में भी इन्वेस्ट करण जो सोची सघंदो तंजीला साहिबा कंसर्न्स तव्हां ॿुधा प्लीज रिस्पोंड कजो कंसाइजली भी पोइ वरी जी 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 डिजिटल सॉल्यूशन जी तरफ अचो टालपुर साहब थोरो पॉलिटिकल साइड खणी आया मूंखे तव्हां मना कयो इन करे नथा न न मना बिल्कुल न कयो मूं चयो त पॉलिटिकल डिस्कशन तव्हां जो टेक्निकल साइड ते ॻाल्हाइणो आहे सिर्फ़ ऐं मूंखे लॻो त सियासी गुफ्तगू वरी ॿिए पासे से इन करे ऐं जेको बि हुननि चयो मिनिस्टर्स ला या गवर्नमेंट ला वटेवर उनखे पंहिंजे तरफ़ां कैंसिल थी कयां ठीक है बाक़ी मुंहिंजो खुद हिकिड़ी लोअर मिडिल क्लास सां ताल्लुक़ रखंदड़ माई आहियां ऐं जॾहिं मूं जहिड़ो माण्हू असेंबली में अचण खां पोइ मिनिस्टर जी चेयर ते वेही हिन क़िस्म जा डिसीजन वठी जेके आउं तव्हांखे टाइम ॿुधाए रही आहियां टाइम लाइन त असां स्टार्ट कॾहिं करणु वञूं पिया त इन जो मतिलबु आहे त जेकॾहिं तव्हांजी विल हुजे त न का बि सिस्टम का बि गवर्नमेंट तव्हांखे को बि माण्हू रंडकूं नथो विझी सघे जेकॾहिं तव्हांजी विल आहे करण जी बट जेकॾहिं तव्हांजी विल न आहे न पोइ हीअ सिर्फ़ु बहाना आहिनि त केरु तव्हांखे कुझु करण लाइ नथो ॾे एंड बिल्कुलु तव्हां हिकिड़ो ॿियो ॿुधण में आयो त इदारा जेके ट्रेनिंग कराइण वारा आहिनि हेसि ताईं सिंध में असां वटि IBA हिकिड़ो रेप्यूटेड इदारो आहे असांजी जेके पार्टनर आहिनि उन मां हिकु IBA आहे ऐं ॿिए जेके सिलेक्ट थिया आहिनि हू माजू आहिनि जेको ऑलरेडी पंजाब में सेम कमु जेको कराए रहिया आहिनि बिल्कुलु असां चाहियूं था त यूथ असांजे खे असां ट्रेन बि कयूं असां पॉज़िटिवली उनखे वठी वञूं उन जे लाइ असां हिकिड़ो ॿियो स्टेप इहो वरितो आहे त असां इंक्यूबेशन सेंटर्स त प्राइवेट आहिनि ॿ हिते सिंध में गवर्नमेंट जा बि आहिनि NDCR ठाहिया आहिनि लेकिन हाणे असां फस्ट इंक्यूबेशन इंस्टीट्यूट ठाहिण पिया वञूं सिंध गवर्नमेंट हेसि ताईं सेंटर ठाहिया हुया इंक्यूबेशन सेंटर फॉर द टाइम बीइंग वरी उन्हनि खे क्लोज़ करे छॾियो नाउ वी आर गोइंग टू एस्टेब्लिश इंस्टीट्यूट असां उन जे लाइ उहो प्रोपोज बिल्कुलु इंक्यूबेशन जे लाइ ताकी उते असांजो जेको यूथ आहे हू अची बाक़ी जेके प्राइवेट इंक्यूबेशन सेंटर आहिनि फीसिस काफ़ी हैवी आहिनि यूथ हू अफोर्ड नथो करे सघे त गवर्नमेंट इंक्यूबेशन जेको इंस्टीट्यूट हूंदो हुन में ॿार अची पंहिंजा स्टार्टअप्स खे डिस्कस करे सघंदा उन ते कमु करे सघंदा अच्छा हीअ हिन जो बेस हूंदो कराची में जिते जेका असांजी बोर्ड जी ऑफिस आहे हुन सां कनेक्टेड हूंदो ताकी उन्हनि खे हर क़िस्म जी लीगल सपोर्ट ऐं ओनरशिप मिलंदी रहे गॾोगॾु हिन जो जेके पाड़ू आहिनि हू डिस्ट्रिक्ट्स में हूंदियूं लाइक बदीन में भी जो हूंदो ही उमरकोट में भी हूंदो थर में भी हूंदो इंक्यूबेशन इंस्टीट्यूट जी गाल जी जी बिल्कुल इंक्यूबेशन इंस्टीट्यूट जेके कनेक्ट अची थींदा इहो भी तवाना ठाइण वणो पया न ही असांजा इंक्यूबेशन सेंटर्स ता ऑलरेडी आहिनि बिल्कुल ही असांजा जेके सेंटर आहिनि हू स्टार्ट आहिनि स्टार्टअप्स जे लाइ असांजा मतिलबु कंस्ट्रक्शन जिन जी थी वई आहे हुन में असांजो उमरकोट जी थी वई हली आहे ठीकु आहे ऐं असांजो लियारी में ऐं बदीन जो टेंडर कॉल में प्रोसीजर आहे ऐं बाक़ी असां हिन बजट में
असां 6 मोर जेके आहिनि डिस्ट्रिक्ट्स लाइक सिजावल असांजो आहे लाड़काना मतिलबु डिफरेंट जेके असांजी डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स में 6 हेडक्वार्टर्स असां सिलेक्ट कया आहिनि जिन में असां इहे सभई कनेक्टेड हूंदा पंहिंजे कराची जे इंक्यूबेशन इंस्टीट्यूट अच्छा ही ता ब प्रोजेक्ट्स बुधाया तंजीला साहिब ॾाढा ज़बरदस्त आहिनि जीअं पर वकास चयो त ही बि तव्हांजो ॾाढो ही जेको उते जो मिसाल इम्प्लीमेंट थींदो सही जी हुन जो माज़ी में तजुर्बो रहियो आहे त पोइ हुकूमत में कुझु पॉलिटिकल टर्न्स इंटरेस्ट अचनि था एक्चुअली असां हिकिड़ी लकी ॻाल्हि इहा आहे आईटी में त तव्हांखे कंस्ट्रक्शन साइड ते एॾो घणो मतिलबु कमु न आहे जंहिंमें तव्हांखे सालनि जा साल लॻी वञनि स्कीमूं कंप्लीट करण लाइ हिते ज़्यादातर रेवेन्यू कंपोनेंट जो कमु हूंदो आहे जेको जस्ट मंथ्स में थींदो आहे जेकॾहिं ही ईंदड़ बजट में असांजी स्कीम अप्रूव थी थियूं वञनि त विदिन 3 मंथ्स ही फंक्शनल थी वेंदो हलियो ठीक है छो जो ये असांजी इंक्यूबेशन जेका इंस्टीट्यूट आहे ये असांजी बजट में रिफ्लेक्ट कंदी हींअर बजट जो प्रोपोजल बनी चुको आहे प्रोग्राम तो सेपरेट थी वियो न ही जेके तमाम प्रोग्राम में वारा ही त मैज आहिनि ऐं जेको इंक्यूबेशन सेंटर आहे हू असांजो प्रोपोज्ड आहे बजट 23-24 आईटी जे शोबे में यानी माज़ी में खोड़ा प्रोजेक्ट्स जेके रही चुका आहिनि त फेल थिया आहिनि आई डोंट नो मूंखे हेस ताईं को यूथ डेवलपमेंट वारो प्रोग्राम हुजे हू अलॻि आहे हू अलॻि असां आईटी असां सां रिलेटेड न आहे ऐं ॿियो असां गूगल सां असां करणु पिया वञूं MOU साइन करणु पिया वञूं ऐं गूगल असांजे सिंध जे 2012 खे ट्रेन कंदो ऐं उन्हनि खे सर्टिफिकेट बि ॾींदा हू असांजो MOU जल्दी साइन थींदो इंशाल्लाह तव्हां सभिनी खे असां मीडिया खे सॾाईंदासीं त उन MOU साइनिंग में तव्हां मौजूदु हुजो गूगल सां MOU साइन थियण वञे पियो त ब्रेकिंग न्यूज़ थी वई बिल्कुलु 2000 नौजवाननि खे तव्हां ट्रेन करण वञो पिया मूं छो तव्हांखे चयो त तव्हां जेको मौक़ो ॾिनो आहे इहा ॿोलींदे वरितसि पे चलो ठीक है तव्हां जेको प्लेटफॉर्म ॾिनो आहे ठीक है ऐं इन फोर्थ वन आई हैव अ फोर्थ वन दैट टेक्नोलॉजी सिर्फ टेक्नोलॉजी में ना है टेक्नोलॉजी हर जगह ते जेस ताईं न ईंदी तेस ताईं टेक्नोलॉजी सिंध खे फ़ाइदो न ॾेई सघंदी वी आर मेकिंग अ प्रोजेक्ट ऑन एग्रीटेक एजुकेशन टेक हेल्थ टेक एंड गॾोगॾु असांजो लाइव स्टॉक एंड फिशरीज़ टेक असां ही प्रोजेक्ट असांजा ऑलरेडी पाइपलाइन में ॾाढो सुठो साउंड कनि था पर ॻाल्हि अगेन उहा ई आहे जीअं पंहिंजे पैनलिस्ट पे उथारी त ही इम्प्लीमेंट थियनि ऐं के रंडगू न अचनि त छा उन शइ जो अशोर कयो पिया ऐं टेक्नोलॉजी ते बिलीव करे तव्हां ॾाढो पैशनेट साउंड कयो पिया इन शइ जे लाइ बिल्कुलु टेक्नोलॉजी खे सम्झां थी मूंखे का बि मतिलबु ख़बर न आहे मुस्तक़बिल जी ईअं ख़बर वठणु ऐं टेक्नोलॉजी जो माण्हू आहियां ऐं आउं सम्झां थी त इन्हनि खे पॉसिबल थियण खां रोकण जी का बि वजह 4 प्रोजेक्ट्स जी जेको आहे स्पेशल असिस्टेंट टू CM तंज़ीला कमरानी साहिबा नाज़रीन हिन प्रोग्राम में वॉइस इट में ॻाल्हि करे वयूं आहिनि त मई में 4500 नौजवाननि खे ट्रेनिंग ॾियणु वञनि पियूं 6 ऐं 7 सेमेस्टर जा नौजवान ब्लॉक चेन ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम से ट्रेनिंग हासिल करे सघनि था उन सां गॾोगॾु इंटरमीडिएट वारनि जे लाइ बि जेको आहे हू स्किल्स कुझु स्किल मार्केट ट्रेनिंग जेको आहे जहिड़ा प्रोग्राम्स इंट्रोड्यूस करणु वञनि पियूं 3 नंबर ते हुननि ॿुधायो आहे त गूगल सां हू MOU साइन करणु वञनि पिया 2000 नौजवाननि खे ट्रेन कंदा चौथो एग्री टेक वारो ऐं जेकॾहिं इन प्रोजेक्ट्स ते कमु नथो थिए त वरी असां तंज़ीला साहिबा खे दावत ॾींदासीं त ही प्रोजेक्ट मुकमल थिया या न हाणे क्विकली असां मां जेको आहे चईनी पंहिंजे महिमाननि खां सॉल्यूशन्स जी तरफ़ ईंदसि क्विकली जेको आहे तव्हां ॿुधाए वठो वकास तव्हांजी तरफ़ आउं अचां थी त सॉल्यूशन्स छा आहिनि बेरोज़गारी वॾो मसइलो आहे कीअं नौजवान जेको आहे बेरोज़गारी वारे मसइले खे जेको आहे सॉल्व कनि घर वेठे वेठे थैंक यू एंड रियली नाइस टू नो तमामु सुठो लॻो ॿुधी करे ऐं हिन में ईअं त बजाए हिनजे त असां कंहिं शइ खे क्रिटिक कयूं वी शुड ऑल टीम अप टुगेदर एज़ अ पीपल ऑफ सिंध सभु मिली करे पंहिंजी एनर्जीज़ पंहिंजी स्ट्रेंथ्स खे जेकॾहिं समअप कयूं त गवर्नमेंट जो जेको कमु हूंदो आहे पॉलिसी मेकिंग हूंदो आहे इनिशिएटिव्स हूंदो आहे इनेबल करणो हूंदो आहे त माण्हू अची करे प्राइवेट पब्लिक पार्टनर्स करनि अची कमु करनि हिन जो मुंहिंजे हिसाब सां जेको नॉलेज इकोनॉमी जेका आहे नॉलेज इकोनॉमी में असांखे का बिल्डिंग ठाहिणी न आहे असां वटि लखे माण्हू आहिनि हिन वक़्तु अवेलेबल आहिनि जेके ओवरसीज़ आहिनि सॼा एक्सपर्ट्स आहिनि पंहिंजी फील्ड में 20 सालनि खां करे पोइ हाणे माशाल्लाह को 10 लख रुपया महीना थो कमाए को 20,000 को 30,000 डॉलर मंथली सैलरी थो कमाए लेट से ठीकु आहे त उहा नॉलेज जी आयशा वकास जो जेको आहे जी जी ॿुधी सघूं पिया तव्हांजो कनेक्शन प्रॉब्लम अची वियो जी जी त हाणे जेको अवाम रहिजी वियो आहे सिंध में जिन वटि नौकिरी न आहे रोज़गार न आहे त बजाए हिन जे 4000 माण्हुनि खे असां ट्रेनिंग करायूं त इहो ईअं सम्झो हिकिड़ो नओं स्कूल था खोलियूं असां ठीकु आहे हिन सां को असां करोड़नि सां प्रॉब्लम सॉल्व न पिया कयूं वी आर जस्ट ओपनिंग ए न्यू स्कूल न्यू कॉलेज मुंहिंजे ख़्याल में असांखे जेकॾहिं सिंध गवर्नमेंट जे हिसाब सां जेके मां सजेस्ट कयां लेकिन वॉट कुड बी पॉसिबिलिटी त सिंध गवर्नमेंट जेकॾहिं सभिनी पार्टनर्स खे इनेबल करे जंहिंमें काफ़ी NGOs बि आहिनि काफ़ी स्किल डेवलपमेंट प्रोग्राम्स बि आहिनि तव्हांखे ख़बर हूंदी यूनाइटेड नेशन जो SDG गोल्स में जेको आहे हिकिड़ो पॉवर्टी इरेडिकेशन जेंडर इक्वालिटी क्वालिटी एजुकेशन जा गोल्स आहिनि उन जे लाइ $2 मिलियन जा फंड्स बि आहिनि ठीकु आहे जेके KP खे पंजाब गवर्नमेंट खणी वञे थी शायदि सिंध ताईं घटि ईंदा आहिनि या ईंदा ई न आहिनि
पर जेकॾहिं असां सभु मिली करे हुन ते कमु कजे, हिकिड़ा गोल्स ठाहिजनि, KPIs ठाहिजनि त हिन साल में 10,000 15,000 माण्हुनि खे $200 कमाइणु सेखारिणो आहे। सिंपल गोल, कोई वॾी वॾी ॻाल्हि न करणी विझण जी। सिंध खे पूरो रातों रात न बदिले सघंदासीं। ठीक है, माजरत वकास मूंखे कटणो पवे थो। माजरत आयशा, तव्हांजी बि वॾी महिरबानी। टाइम जेको आहे पूरो थियो आहे ऐं हिन ते असां वरी इंशाल्लाह ईंदड़ ॾींहंनि में बि प्रोग्राम कंदासीं। तंज़ीला साहिबा, अरशद ऐं वकास, आयशा, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। खोड़ ॻाल्हियूं आहिनि जेके रहिजी वियूं। सो नाज़रीन, तंज़ीला साहिबा असांखे 4 प्रोग्राम्स ॿुधाया आहिनि, उन्हनि ते जेकॾहिं कमु न थियो त असीं वरी उन्हनि खे दावत ॾींदासीं ऐं वरी सवाल कंदासीं। सो बहरहाल सॉल्यूशन्स इहे निकितियूं आहिनि त तव्हां जेकॾहिं सुठो लिखी सघो था ऐं कंहिं ॿोलीअ ते तव्हांजो सुठो ग्रिप हासिलु आहे त तव्हां उन मां डॉलर्स में कमाए सघो था। सिर्फ़ु करिणो इहो आहे त पंहिंजो लैपटॉप खणणो आहे, वेही करे सुठी रिसर्च करणी आहे त खोड़ तव्हांखे नौकरियूं वेठे वेठे मिली सघनि थियूं। सो इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।